अऊज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल नहबितु मिन्हा जमीअ फ़इम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन फ़मन तबिअ हुदाय फ़ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्हम्दुलिल्लाह अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह सुब्हानहु व तआला आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा सलामुन अलैहा खे ठाहियो ऐं उन्हनि खे चयूं त ज़मीन ते वञो, हेठि वञो ऐं तव्हां ॾे मुंहिंजी हिदायत ईंदी, मुंहिंजी गाइडेंस ईंदी। जंहिं उन्हनि खे फॉलो कयो, जंहिं उन खे मञियो, उन्हनि जे मथां न ख़ौफ़ हूंदो वला हुम यहज़नून, न उन्हनि जे मथां का उदासी ईंदी। हाणे ख़ौफ़ ऐं उदासी छा आहे? इन खां पहिरियां इहो सम्झणु तमामु ज़रूरी आहे त तव्हांजो ऐं असांजो मुंहिंजो अल्लाह सुब्हानहु व तआला सां जेको तालुक़ु आहे, जेको रिश्तो आहे, उहो जीअं रिश्तो कहिड़ो हुजणु घुरिजे। जीअं तव्हांजा के रिश्तेदार अहिड़ा हूंदा आहिनि जेके परे जा रिश्तेदार हूंदा आहिनि, जेके तव्हांजे ख़ानदान वारा त हूंदा आहिनि, पर तव्हांजो उन्हनि सां डेली मरह में को बि तालुक़ु न हूंदो आहे। तव्हांखे ख़बर हूंदी आहे फ़लाणो मुंहिंजो रिश्तेदार आहे, मुंहिंजो माइटु आहे, पर उन्हनि जे ॿारनि जे नाला बि तव्हांखे थी सघे थो ख़बर न हुजनि, या उन्हनि जी ज़िंदगी में छा थो हले इहा शइ तव्हांखे थी सघे थो ख़बर न हुजे। ॿिया रिश्ता अहिड़ा हूंदा आहिनि, तालुक़ु वारा अहिड़ा हूंदा आहिनि जेके तव्हांजी ज़िंदगी में डेली मरह जी ज़िंदगी में तव्हांजो उन्हनि सां वास्तो पवंदा, उन्हनि जे ॻाल्हाइण जो, उन्हनि जे बिहेवियर जो, उन्हनि जे उथण विहण जो तव्हांजी ज़िंदगी ते असरु थींदो आहे। जेके असां चवंदा आहियूं तव्हांजा जेके फैमिली मेंबर्स आहिनि, जेके तव्हां सां गॾु रहनि था, उन्हनि सां तव्हांजो तालुक़ु इलाही गहरो हूंदो आहे। तव्हां उन्हनि सां पंहिंजूं ॻाल्हियूं शेयर कंदा आहियो, उन्हनि जूं ॻाल्हियूं तव्हांखे ख़बर पवंदियूं आहिनि डेली बेसिस ते, रोज़ाना जी बेसिस ते। पर ईअं ई हूंदो आहे जीअं अल्लाह सुब्हानहु व तआला जी असांखे ख़बर हूंदी आहे अल्लाह सुब्हानहु व तआला हिकु आहे। तव्हांजो ईमान आहे अल्लाह सुब्हानहु व तआला ते, तव्हां चवंदा आहियो हा ख़बर आहे मूंखे अल्लाह सुब्हानहु व तआला हिकु आहे, अल्लाह सुब्हानहु व तआला जी इबादत करणु घुरिजे, तव्हां निमाज़ पढ़ंदा आहियो, तव्हांखे ख़बर आहे, उहो तव्हांजो हिकिड़ो ईमान आहे, फेथ आहे अल्लाह सुब्हानहु व तआला। त अल्लाह सुब्हानहु व तआला सां जो तव्हांजो ऐं अल्लाह अज़्ज़ व जल जो तव्हां तालुक़ु कहिड़ो हुजणु घुरिजे। जीअं अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो लिल्लाहु मसलुल आला, उहो सभ खां बहितरीनु, सभ खां मज़बूत तालुक़ु, सभ खां मिसाली जेको रिश्तो आहे उहो असांजो अल्लाह अज़्ज़ व जल सां आहे। उहो कीअं आहे? हाणे तव्हां ॾिसो त उहे जेके माण्हू आहिनि जंहिंजो तालुक़ु अल्लाह सुब्हानहु व तआला सां परे जो हूंदो आहे, उहे चवंदा त आहिनि अल्लाह सुब्हानहु व तआला हिकु आहे ऐं सभु कुझु ॾियण वारो अल्लाह अज़्ज़ व जल आहे, पर जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला जे अॻियां बीठा हूंदा आहिनि, निमाज़ पढ़ंदा आहिनि, उन्हनि जो ध्यानु ॿियो काॾे वेंदो आहे, या उन्हनि खे ख़बर हूंदी आहे बसि ठीकु आहे निमाज़ मां पढ़ां थो, पर जॾहिं सूरतूं पढ़ंदा आहिनि, कुझु बि पढ़ंदा आहिनि, उन्हनि जो ध्यानु ॿियो काॾे हूंदो आहे। त ॿिया माण्हू हूंदा आहिनि जेके निमाज़ पढ़ंदा आहिनि, उहे निमाज़ ईअं पढ़ंदा आहिनि त जीअं असांजो अल्लाह अज़्ज़ व जल सां डायरेक्ट जेको आहे उहो कम्युनिकेशन आहे, असां अल्लाह सुब्हानहु व तआला सां ॻाल्हायूं था। जीअं सूरह फातिहा आहे, जेका सूरह फातिहा खे जीअं सलाह माना निमाज़, सूरह फातिहा खे अलॻि सलाह माना उनखे अलॻि निमाज़ चयो आहे। सूरह फातिहा में छा आहे? सूरह फातिहा में असां अल्लाह सुब्हानहु व तआला सां जेका आहे तव्हांजो डायरेक्ट ॻाल्हियूं थींदियूं आहिनि अल्लाह अज़्ज़ व जल सां। पहिरियूं 3 आयात जेके आहिनि उहे अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हां सां ॻाल्हाईंदो आहे, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकी यौमिद्दीन। उन खां पोइ तव्हां अल्लाह सुब्हानहु व तआला सां ॻाल्हाईंदा आहियो इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, आख़िरी आयत ताईं तव्हां अल्लाह अज़्ज़ व जल सां ॻाल्हाईंदा आहियो। सूरह फातिहा जेका आहे उहा तव्हांजी डायरेक्ट कम्युनिकेशन आहे कंहिंसां, अल्लाह सुब्हानहु व तआला सां। त अल्लाह सुब्हानहु व तआला जी तव्हांजी अगरि 5 वक़्त निमाज़ पढ़ो था, तव्हां हर रिकात में सूरह फातिहा पढ़ो था, त तव्हांजो जेको कनेक्शन आहे, तव्हांजो जेको तालुक़ु आहे अल्लाह सुब्हानहु व तआला सां, उहो सभ खां वधीक मज़बूत आहे तव्हांजे ॿियनि सभिनि रिश्तनि खां। त इन जे करे तव्हांजो इहो जेको तालुक़ु आहे इहो मज़बूत आहे। हाणे इहो मां तव्हांखे छो थो चवां त ख़ौफ़ ऐं हुज़न, इहे 2 शयूं अल्लाह सुब्हानहु व तआला ॿुधायूं आहिनि। ख़ौफ़ ऐं हुज़न छा आहे? छो जो अक्सर तौरु ईअं थींदो आहे त इलाही दफ़ा माण्हू निमाज़ पढ़ंदा आहिनि, अल्लाह सुब्हानहु व तआला सां सुठो तालुक़ु आहे, निमाज़ पढ़नि था, हर शइ उन्हनि जी ज़िंदगी में सही थी हले, पर जॾहिं उन्हनि जी ज़िंदगी में को बि प्रॉब्लम अचे थो, को बि मसइलो अचे थो, सभ खां पहिरियां उन्हनि जी जेका आहे अल्लाह सुब्हानहु व तआला सां तालुक़ु ख़राबु थींदो आहे। उहो छो थींदो आहे? छो जो असांजो जेको तालुक़ु आहे अल्लाह अज़्ज़ व जल सां, असां ईअं चवंदा आहियूं त असां जॾहिं निमाज़ पढ़ूं था, क़ुर पढ़ूं था, सभु नेक अमल कयूं था, इन जो मक़सदु इहो आहे त असांजी ज़िंदगी में का बि ॾुखियाई न हुजणु घुरिजे। जेको इहो कॉन्सेप्ट अगरि तव्हां वटि आहे निमाज़ पढ़ण जो या अल्लाह जी इबादत करण जो, त तव्हांजी ज़िंदगी में का बि ॾुखियाई न ईंदी। त इहो कॉन्सेप्ट तमामु ग़लति कॉन्सेप्ट आहे, छो जो अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो क़ुर में त मां जेको इंसान खे ठाहियो आहे, लक़द ख़लक़नल इंसान फ़ी क़बद, इंसान खे महिनत करे ठाहियो आहे, आज़माइश में ठाहियो आहे। इंसान जे मथां, हर इंसान जे मथां, मां ईअं नथो चवां मुस्लमान जे मथां,
मां चवंदो हर इंसानु जेको बि इंसानु आहे उन में मुस्लमान बि अची विया, ग़ैर मुस्लिम बि अची विया। मुस्लमान ऐं ग़ैर मुस्लिम जेके बि इंसान आहिनि अल्लाह सुब्हानहू ताला उन्हनि जे लाइ आज़माइश रखी आहे, उन्हनि जे लाइ हिन दुनिया में डिफ़िकल्टी रखी आहे। थी सघे थो तव्हांजी जेका परेशानी हुजे, तव्हांजी जेका प्रॉब्लम हुजे उहो मुंहिंजे प्रॉब्लम खां अलॻि हुजे। तव्हां अगरि कंहिंखे ॾिसो था चवंदा इन जी ज़िंदगी केॾी आसानु आहे, मुंहिंजी ज़िंदगी में एॾा मसइला छो आहिनि। थी सघे थो तव्हांजी ज़िंदगी में माली मसइला हुजनि, थी सघे थो त ॿिए जी ज़िंदगी में जेके आहिनि उहे ज़हनी तौरु प्रॉब्लम हुजनि, उन्हनि सां माली मसइला न हुजनि पर उन सां ज़हनी मसइलो हुजे। थी सघे तव्हां ॿियो कंहिंखे ॾिसो उनजे ज़िंदगी में सिहत जा मसइला, बीमारी जा सिहत उनजी सही न हुजे। त इहे जेके प्रॉब्लम्स आहिनि हर कंहिंजा अलॻि अलॻि आहिनि। हर कंहिंजा प्रॉब्लम्स जेके अल्लाह सुब्हानहू ताला हर कंहिंजूं आज़माइशूं जेके रखियूं आहिनि उहे डिफरेंट रखियूं आहिनि। ईअं ई अगरि असांजो रिश्तो अल्लाह सुब्हानहू ताला सां इन जे करे आहे त मुंहिंजी ज़िंदगी में कुझु बि न ईंदो त इहो तमामु ग़लति आहे। छो जो अल्लाह जा जेके बि नबी, जेके बि अंबिया अलैहिस्सलाम जेके बि गुज़री चुकिया आहिनि उन्हनि जी जेका ज़िंदगी हुई उहा ज़िंदगी तमामु मुश्किलातुनि वारी ज़िंदगी हुई। उन्हनि जा पंहिंजा फैमिली मेंबर्स, उन्हनि जा पंहिंजा क़बीले वारा, उन्हनि जा जेके बि हुया उन्हनि सां तमामु जेको आहे तमामु डिफ़िकल्टी, तमामु मुश्किलातुनि वारी ज़िंदगी हुई। नूह अलैहिस्सलाम उनजो पुटु ऐं उनजी वाइफ जेका उहा मुशरिकनि उहे पोयां रहिजण वारा हुया। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उहे हिन दुनिया मां जॾहिं उन्हनि जी जेका वाइफ उम्मतुल मोमिनीन ख़दीजा रज़ियल्लाहु अन्हा हिन दुनिया मां हली वई त केतिरनि ई सालनि ताईं उहे उदास हुया। अगरि तव्हां कंहिंखे चओ था त तूं उदास न थी, अगरि तव्हांजो जेको रिश्तो अल्लाह सुब्हानहू ताला सां आहे तूं उदास थिए थो, हिन जो मक़सदु त तुंहिंजो ईमान जेको आहे उहो ख़राबु आहे या तुंहिंजो ईमान कचो आहे, या तोखे ख़ौफ़ आहे या तोखे उदासी आहे त तुंहिंजो अल्लाह सुब्हानहू ताला सां ईमान कचो आहे। त ईअं न आहे। जो याक़ूब अलैहिस्सलाम जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खां अलॻि थी विया त इलाही सालनि ताईं याक़ूब अलैहिस्सलाम उदासी में हुया। याक़ूब अलैहिस्सलाम एतिरे ताईं जो उन रोई रोई उन्हनि जी अखियुनि जी बीनाई हली वई। उहे एतिरा साल उदासी में, इन जो मक़सदु इहो न आहे त उन्हनि सां उन्हनि जो जेको अल्लाह सां तालुक़ु आहे उहो घटि थी वियो। न, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उदासी में हुया। इन जो मक़सदु इहो न आहे त उन्हनि जो अल्लाह सुब्हानहू ताला सां तालुक़ु ख़राबु थियो या उन्हनि खे अल्लाह ते ईमान न हुयो। उन्हनि जो ईमान अञा वधंदो हुयो ऐं उन्हनि जो ईमान जेको आहे उहो इलाही वधीक स्ट्रॉन्ग हुयो। त हाणे ख़ौफ़ ऐं हुज़न छा आहे? ख़ौफ़ जेको आहे उहो मुस्तक़बिल जो आहे। जीअं कंहिं शइ जो तव्हांखे ख़ौफ़ आहे, मिसाल जे तौर ते तव्हांखे पंहिंजी जॉब जे वञण जो ख़ौफ़ आहे, मिसाल जे तौर ते तव्हांखे एग्ज़ाम में पास थियण जो ख़ौफ़ आहे, मिसाल जे तौर ते तव्हांखे इहो ख़ौफ़ आहे त सुभाणे मुंहिंजे वालिदैन जो छा थींदो, मुंहिंजे ॿारनि जो छा थींदो, ॿारनि जी पढ़ाई जो, पंहिंजी सिहत जो, या इहे जेके मुस्तक़बिल वारियूं शयूं आहिनि, सुभाणे जो, साल खां पोइ, महीने खां पोइ, इहे जेके शयूं आहिनि इनखे तव्हां चवंदव ख़ौफ़। जॾहिं मिसाल जे तौर ते तव्हां कोई इंटरव्यू में वञो था ऐं तव्हांखे इहो ख़ौफ़ आहे त मूंखे इंटरव्यू में पास थींदुमि न थींदुमि, जॉब मिलंदी या न मिलंदी। तव्हांजो इंटरव्यू थी वियो ऐं तव्हांखे उहा जॉब न मिली। उन जॉब न मिलण खां पोइ जेका तव्हांजे मथां कैफ़ियत हूंदी उहा हुज़न वारी थींदी, उहा उदासी वारी थींदी। माना जेको पास्ट में माज़ी में शयूं गुज़री चुकियूं आहिनि उहा आहे उदासी, ऐं जेके फ्यूचर जेके मुस्तक़बिल जूं शयूं सोचियूं ईंदियूं आहिनि उहो छा आहे, उहा ख़ौफ़। ईअं ई को वञे थो वीज़ा वठण लाइ, उनखे ख़ौफ़ आहे त मिलंदो या न मिलंदो, वीज़ा कैंसिल थी वियो त पोइ उनजे मथां उदासी अची वई। हाणे इहा उदासी जेका आहे इहा ईअं न आहे त तव्हां कंहिंखे चवंदो उदास न थी, तूं उदास आहे इन जे करे तुंहिंजो ईमान जेको आहे अल्लाह जे मथां सही न आहे, तूं नमाज़ पढ़ंदो आहे तूं उदास न थी। न, ईअं न आहे। उदासी इंसान जी हिकिड़ी कैफ़ियत आहे, उहो अल्लाह सुब्हानहू ताला इंसान खे अहिड़े नमूने ठाहियो आहे जॾहिं बि का अहिड़ी परेशानी थींदी आहे त माण्हू उदास थींदो आहे। इहा हिकिड़ी नॉर्मल शइ आहे। पर हाणे जॾहिं तव्हांजो ईमान आहे अल्लाह सुब्हानहू ताला ते, तव्हां चओ था मुंहिंजो रब, मुंहिंजो मास्टर अल्लाह सुब्हानहू ताला आहे, त तव्हांजे सराउंडिंग्स में जेके बि शयूं हूंदियूं जंहिंजे करे तव्हांखे उदासी आहे या जंहिंजे करे तव्हांखे ख़ौफ़ आहे, उहे शयूं चेंज न थींदियूं। पर अल्लाह सुब्हानहू ताला तव्हांजो दिलि मज़बूत कंदो त तव्हां उहे जेको डिफ़िकल्टीज़ जेके मुश्किलातूं आहिनि उहे तव्हां आराम सां पास करे सघो, उहो टाइम आराम सां गुज़ारे सघो ऐं तव्हांखे अल्लाह अज़्ज़ व जल में उमेदु हूंदी। इन जो मिसाल, बहितरीनु मिसाल अल्लाह सुब्हानहू ताला असांखे ॿुधायो आहे क़ुर में। ॿ मिसाल आहिनि। हिकिड़ो त मूसा अलैहिस्सलाम जी माउ। हाणे मूसा अलैहिस्सलाम जॾहिं ॼमिया हुया उन वक़्तु फ़िरौन जेको आहे उहो हुकुम कयो जेको बि पुटु ॼमे बनी इसराईल क़ौम में उनखे मारे छॾियो। हाणे मूसा फ़िरौन जी जेका आर्मी आहे उहा जंहिं घर मां बि आवाज़ु ॿुधे पई नंढे ॿार ॼमण जो त उहे वञनि पिया ॾिसनि पिया पुटु आहे त उनखे उते जो उते मारे पिया छॾियो। हाणे जॾहिं मूसा अलैहिस्सलाम ॼमिया पंहिंजी माउ खे, त जॾहिं माउ खे इहा ख़बर हुई त हाणे इहो कहिड़े वक़्तु बि आर्मी वारा ईंदा, कहिड़े वक़्तु बि फ़िरौन जा माण्हू ईंदा ऐं मूसा अलैहिस्सलाम खे जेको आहे मारे छॾींदा,
त उन वक़्तु उन माउ जी जेका आहे नओं ॼमियल ॿारु ऐं उन पंहिंजी माउ उन खीर बि पीआरियो। अॼुकल्ह साइंस चए थी अगरि ॿारु ॼमे थो जीअं ई त ॿार खे माउ जी छाती ते रखो ऐं उनखे जल्दी में खीर पीआरियो त जीअं ॿार ऐं माउ जे विच में रिश्तो अञा मज़बूत थिए, छो जो माउ जो जेको प्यारु आहे उन वक़्तु उहो तमामु वधीक थींदो आहे। त इहो उन वक़्तु मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि हुकुम कयो उन्हनि खे त उन्हनि खे खीर बि पीआरियो। हाणे उन वक़्तु जॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे उन्हनि खीर पीआरियो त अल्लाह सुब्हानहू व तआला मूसा अलैहिस्सलाम जी माउ खे चयो त हाणे हिनखे बास्केट में टोकरी में विझी ऐं हिनखे पाणी में उछलाए छॾ। अलकी ही मतिलबु अलकी ही मक़सदु पाणी में हिनखे उछलाए छॾ, ईअं न हूंदो आहे त लोड़े छॾ या आराम सां रखी छॾ, हिनखे पाणी में उछलाए छॾ। त हाणे मूसा अलैहिस्सलाम नंढे ॼमियल ॿार खे बास्केट में विझी जॾहिं पाणी में उछलाए थी या पाणी में रखे थी त उनखे कहिड़ो कहिड़ो ख़ौफ़ ईंदो, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं उनजे ज़हन में हूंदियूं त थी सघे थो को जानवर हुजे पाणी जो, मच्छी हुजे, का बि शइ हुजे, का लहर अचे, को पथर लॻे, बास्केट ऊंधी थी वञे। त हर क़िस्म जूं सोचूं जेके आहिनि उन माउ खे हूंदियूं ऐं उन माउ जी जेका कैफ़ियत हूंदी उहा सिर्फ़ु हिकिड़ी माउ ई सम्झी सघे थी। जॾहिं उन्हनि ईअं कयो त अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि खे छा चयो? अल्लाह अज़्ज़ व जल उन्हनि खे चयो अल्लाह सुब्हानहू व तआला असबह फुआद उम्मी मूसा फारिगा, जेका उम्मी मूसा अलैहिस्सलाम जी माउ जेका आहे उनजो दिलि एतिरे हद ताईं भरिजी आयो जो ऑलमोस्ट उनजो दिलि जीअं चवंदा आहिनि न इन जो दिलि ग़म में फाटी पियो या हिन जे दिलि मां जेको आहे ॻोढ़ा था निकिरनि, उनजो दिलि एतिरे ग़म उनजो एतिरो हो थी वियो जो उहा ऑलमोस्ट ज़ाहिर करण वारी हुई। उहा अगरि रोए आहे, अगरि मूसा अलैहिस्सलाम जी रोए पंहिंजे ॿार लाइ रोए आहे, रड़ियूं करे आहे त उन्हनि खे ख़बर, फ़िरौन जे जेके माण्हू बीठा उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी आहे त हिन घर में ॿारु ॼमियो आहे, उहे जल्दी में अची वञनि हा। त उहो जेको आहे उन पंहिंजो पाण खे रोके रखियो, पर अल्लाह अज़्ज़ व जल फरमाए थो फुआद उम्मी मूसा फारिगा, उनजी जेका उम्मी मूसा जेका हुई उन जेको आहे पंहिंजी ऑलमोस्ट माना उहा एतिरी हद ताईं जो जीअं माण्हू खे कंहिंखे तकलीफ़ ईंदी आहे, एतिरी तकलीफ़ ईंदी आहे जो उहो माण्हू टुटी पवंदो आहे, पोइ गिव अप करे छॾींदो आहे त बसि हाणे जेको आहे इन खां वधीक मूंखे बर्दाश्त नथो थिए। त अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाइनि था लोला अर्रबतना अला क़ल्बिहा लितकून मिनल मुमिनीन। अगरि उन जी दिलि खे रबतना, रबत चवंदा आहिनि कंहिं शइ खे ॿधण खे, कंहिं बि शइ खे ॿधण खे। अल्लाह चवंदा लोला अर्रबतना अला क़ल्बिहा, अगरि मां उन्हनि जी दिलि खे मज़बूत न कयां, उन्हनि जी दिलि खे न ॿधां, उन जी दिलि ते मज़बूत, उहा मज़बूती जेका अचे थी उहो ग़म, उहो ख़ौफ़, उहा शइ तव्हांखे उन शइ मां मूसा अलैहिस्सलाम जी माउ खे उन पीरियड मां उन जेको बि उन्हनि जे मथां उहो ग़म गुज़रे पियो, जेको बि उन्हनि खे ख़ौफ़ हुयो, जेका बि शइ उन्हनि जे मथां गुज़रे पई, उनखे पास करण लाइ अल्लाह सुब्हानहू व तआला चए थो अगरि मां उन्हनि जी दिलि मज़बूत न कयां, दिलि अगरि उन्हनि जी मां न ॿधां, दिलि मज़बूत न कयां त उहा जेका ज़ाहिर करे छॾे आहे, उहा इहा शइ ज़ाहिर करे छॾी आहे। ऐं ॿी जॻह ते सूरह कहफ़, असहाबुल कहफ़ जेके आहिनि, जेके तव्हां चवंदा केव वारा, सूरह कहफ़ में हाणे मूसा अलैहिस्सलाम जी माउ ऐं असहाबुल कहफ़ इहे जेके आहिनि इहे अंबिया नबी न हुया। असहाबुल कहफ़ जेके चंद नौजवान हुया, सॼो शहर जेको हुयो उहो हिकु तरफ़ हुयो, बुतनि जी पूॼा कंदो हुओ, पंहिंजो किंग जेको आहिनि उन्हनि खे किंग जेको बादशाह हुयो उन्हनि जी ॻाल्हि ॿुधंदा, किंग चवंदो हिननि बुतनि खे मञो त उहे बुत खे मञींदा, पर चंद नौजवान जेके हुया उन्हनि चयो त न इहो ग़लति आहे ऐं इहो जेके बि कनि था इहो सही न आहे। ऐं उन्हनि सिर्फ़ु छा चयो, उन्हनि सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि कई रब समावाति वल रबना व रब समावाति वल अर्द, असांजो रब उहो आहे जेको आसमान ऐं ज़मीन जो रब आहे। उनखे सिर्फ़ु इन शइ जे चवण ते अल्लाह सुब्हानहू व तआला छा चयो रबतना अला क़ुलूबिहिम, अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि जी दिलि जेका आहे मज़बूत करे छॾी। ईअं न आहे त उहे शहर वारा सॼा चेंज थी विया, ईअं न आहे त उन्हनि जा जेके आहिनि उन्हनि जा दुश्मन ख़तमु थी विया, उन्हनि खे उन वक़्तु बि उहे माण्हू अगरि मिली वञनि हा उन्हनि खे, उहे ग़ार में न वञनि हा त उहे माण्हू ॿिया सभु उन्हनि खे मारे छॾींदा या उन बादशाह जी जेका आर्मी उनखे मारे छॾे हा। पर उन्हनि इहो ईमान आणियो त अल्लाह सुब्हानहू व तआला चए थो मां उन्हनि जी दिलि खे मज़बूत कयो। त तव्हांजे मथां जेको ख़ौफ़ आहे या तव्हांजे मथां जेका उदासी आहे, तव्हांजे मथां प्रॉब्लम्स जेके आहिनि उहे डेफिनेटली ज़रूरु ईंदा, चाहे उहे कहिड़े बि तरीक़े जा हुजनि। चाहे तव्हांखे ख़ौफ़ हुजे, इलाही माण्हुनि खे ख़ौफ़ हूंदो आहे त मां सुबुह जेको आहे को वॾो ख़ौफ़ हूंदो आहे, को नंढो ख़ौफ़, सुबुह ऑफ़िस लाइ उथंदुमि अलाए न उथंदुमि, सॼी राति निंड न कंदा आहिनि। थी सघे थो मां कंहिंखे मीटिंग लाइ टाइम ॾिनो आहे, मां उन ते उथी सघां न सघां त सॼी राति या राति जो 3-4 दफ़ा उथी करे टाइम ॾिसंदा आहिनि। इलाही माण्हुनि खे ख़ौफ़ हूंदो आहे त मुंहिंजे वालिदेन जो छा थींदो, इलाही माण्हुनि खे ख़ौफ़ हूंदो आहे त मुंहिंजे ॿारनि जो छा थींदो, मुंहिंजी जॉब जो छा थींदो, मूंखे वीज़ा मिलंदो या न मिलंदो। इहे जेके बि ख़ौफ़ ऐं उनखां पोइ उहे शयूं थी वियूं, उनखां पोइ हुज़न आहे, उदासी
असासी आहे। इहे जेके बि शयूं आहिनि इहे शयूं तॾहिं ई वेंदियूं जॾहिं तव्हां अल्लाह सुब्हानहू व तआला खे सम्झंदव त मुंहिंजो जेको रब आहे, मुंहिंजो जेको मास्टर आहे उहो अल्लाह अज़्ज़ व जल आहे। इहे सभु शयूं उहे ई पास करे सघे थो ऐं उन में ई उमेदु आहे, इहे सभु शयूं उहे ई ख़तमु करे सघे थो। जॾहिं तव्हां चओ था अल्लाह मास्टर आहे त अल्लाह जी जेके बि क्रिएशन आहे, अल्लाह जी जेका बि ख़लक़त आहे उन्हनि मां तव्हांखे का बि उमेदु न हूंदी। पोइ तव्हां चवंदव जेका शइ करण वारो आहे अल्लाह सुब्हानहू व तआला करण वारो आहे। तव्हांखे माण्हुनि जो भउ, जेका अल्लाह जी ख़लक़त आहे उन्हनि जो भउ ख़तमु थी वेंदो। हो माण्हू मुंहिंजे लाइ छा सोचींदो, हो माण्हू मुंहिंजे लाइ छा चवंदो, हिन माण्हू मूंखे हीअं चयो, पोइ तव्हां में इहा शइ निकिरी वेंदी। तव्हांखे माण्हू कोई कुझु बि चवनि, तव्हां चवंदो मुंहिंजो रब अल्लाह आहे, मास्टर उहो आहे, उहो ई आहे जेको दुनिया हलाए थो, सभु कुझु करण वारो उहो आहे। मुश्किलातुनि जो मक़सदु इहो न आहे त अल्लाह अज़्ज़ व जल तव्हां सां मोहबत नथो करे, ईअं न आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हां सां प्यारु नथो करे। इहो जॾहिं तव्हांजी ज़िंदगी में का बि मुश्किलात अचे थी, उहो जेको टाइम आहे उहो शैतान जे लाइ गोल्डन आहे। छो जो शैतान उन वक़्तु वसवसा पैदा कंदो आहे त तूं एॾी इबादत थो करे या तूं एॾी इबादत थी करे, तूं एॾा सजदा तहज्जुद दुआ, पर अल्लाह सुब्हानहू व तआला तुंहिंजी ॿुधे ई नथो। छो जो अल्लाह सुब्हानहू व तआला नथो ॿुधे तॾहिं तूं एॾी प्रॉब्लम में, तूं हे गुनाह कयो आहे इन जे करे तूं एॾे प्रॉब्लम में आहे। इन जे करे उहो तव्हां पंहिंजो पाण खे ब्लेम कंदव। हालांकि तव्हां कुझु बि कयो आहे, तव्हां अगरि हिकु दफ़ो दिलि सां अस्तग़फिरुल्लाह चवंदव, अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांजा जेके आहिनि उहे गुनाह माफ़ु करे छॾींदो ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हां सां मोहबत थो करे। जॾहिं तव्हां चओ था मुंहिंजो रब अल्लाह आहे, रब्बुना व रब्बुल अल्लाह, तव्हांजो रब जेको आहे मास्टर आहे उहो अल्लाह आहे, तव्हांखे माण्हुनि जो भउ ख़तमु थी वेंदो त माण्हू छा सोचींदा, माण्हू छा चवंदा। तव्हां चवंदव त मुंहिंजी ज़िंदगी जेका मुश्किलात आई आहे मूंखे अल्लाह सुब्हानहू व तआला स्ट्रेंथ ॾींदो, ताक़त ॾींदो त मां इन जेको मुश्किलात मां निकिरी वेंदुमि ऐं उनखां पोइ अल्लाह सुब्हानहू व तआला मुंहिंजूं इहे मुश्किलातूं जेके आहिनि उहे हल कंदो, चाहे उहा कहिड़े बि क़िस्म जी मुश्किलात हूंदी। अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उहे जेके दिलि जी मज़बूती आहे उहा छा सां ईंदी, जॾहिं तव्हां क़ुर खे सम्झी पढ़ंदो, जॾहिं तव्हां निमाज़ पढ़ंदो ऐं निमाज़ में सम्झंदो त तव्हां छा था पढ़ो, अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांखे छा थो चए ऐं तव्हांजी डायरेक्ट जेका आहे तालुक़ आहे, कन्वर्सेशन आहे अल्लाह सुब्हानहू व तआला सां हूंदो, त तव्हांखे उहा जेका मज़बूती आहे उन वक़्तु ईंदी जॾहिं तव्हां अल्लाह जी हिदायत खे, इन क़ुर खे तव्हां पढ़ंदव ऐं सम्झी पढ़ंदव। अल्लाह अज़्ज़ व जल असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। बारक अल्लाहु ली व लकुम फ़िल क़ुरआनिल हकीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयाति व ज़िक्रिल हकीम।